तो सां ॻाल्हाइण त न खपे, पर पोइ चवंदा न आहिनि दरख़्त दांगे ते बि वरंदी आहे। मिस्टर मंसूर, बाबा मां इन मिसालन ऐं गुजारतन मां ॼाणा कोन। पाण वटता है सिधी रांद सोटे जी, ॿेड़ी ॿुॾे खोटे जी। तू जेको कुछ चवण थो चाहीं न पुफाट, खोले ॿुधाए, चओ छा थो चवण चाहीं? ॾिस यार, तूं शराब पीअण छॾे दे। मंसूर साहब, तू केर थींदो आई मूंखे शराब खां मनो करण वारो? मां तुंहिंजो छा छा पुफाट? मिस्टर मंसूर, इहो पुफाट वरी छा आहे? जॾहिं त हिते भाउ भाउ जो वेरी, पीउ पुट जो, ऐं पुट पीउ जो दुश्मन, उते पुफाट कहिड़ी शइ आहे? ऐं उहो बि तो जहिड़ो। नवाब, ही तू न, पर तुंहिंजे अंदर में भरियल ज़हर आहे, ज़हर जेको तूं लफ़्ज़नि वसीले मुंहिंजे मथां उते रहियो आहीं, मुंहिंजे मथां। अड़े असां तुंहिंजा दुश्मन न, सॼण आहियूं असां तुंहिंजा। मूं तोखे हमेशह पंहिंजो भाउ सम्झी तोखे नसीहत कंदो आहियां, पर ख़बर न आहे तोखे मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि। न आहे ख़बर न आहे त अलाए कहिड़ो उठ अची तुंहिंजे दिमाग़ में वेठो आहे, जो तूं सफ़ा बेकुल थी बीठो आहीं। अड़े अड़े असांखे त हणो खॾ में, भई यार घटि में घटि पंहिंजे पोड़े पीउ लाइ त सोच पंहिंजे पोड़े पीउ लाइ। ॾिस यार, इहो शराब पीअण छॾे ॾे यार, नशो कंहिंजो बि न आहे। ख़बर न आहे त हिन नशे केतिरे नौजवाननि जूं ज़िंदगियूं तबाह ऐं बर्बाद करे छॾियूं आहिनि। ख़बर न आहे त केतिरनि नौजवाननि जा घर बर्बाद करे छॾिया आहिनि। ही ॾिस नवाब, ही वक़्तु अथई नवाब, ऐं हिन पंहिंजे मुज़ी मज़ मां जान छॾाए। जे नवाब ही वक़्तु वई न, सॼी ज़िंदगी पछताईंदे, सॼी ज़िंदगी। न मिस्टर मंसूर, न, कॾहिं बि न। छो त नवाब पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि पछताइण सिखियो ई न आहे। पछताईंदुसि मां न पछताईंदुसि। पछताईंदा त उहे, हा मिस्टर मंसूर, पछताईंदा उहे, ज़रूर पछताईंदा जन मुंहिंजे हक़ ते धाड़ा आया है, धाड़ा। अरे तो भी मुझी इहा ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾ, गौर सां, ऐं पंहिंजे हिन नंढड़े मग़ज़ में विहारे छॾ त मां कंहिंखे बख़्श करण वारो न आहियां। नवाब नालो आहे मुंहिंजो, नवाब। मां पंहिंजो हक़ छिनी बि वठंदो आहियां, ऐं मां पंहिंजे हक़ खाईंदड़ खां ज़रे जो हिसाब वठंदो आहियां, ज़रे जो।
कोई मां ममता से पीता थल भी विसरी वई आहे वो जवाब नहीं ही वो जवाब नहीं ये वो पानी बच्चे में तुम्हारे मिट्टी मिट्टी गाने बताई है लगा वो भी विसरी गयो है वो जवाब नहीं मंसूर यो जवाब नहीं खबर है थी मंसूर है न रो अम्मा न रो पत्थर इंसान लाइ केॾो रो अम्मा ओके मां उहो ई नवाब आया बुखे अम्मा हा बुखे अम्मा हा मां मां उहो ई नवाब आया बुखे अम्मा जंहिंखे तूं नंढड़ो करे पाले ताते जवान कयो बुखे अम्मा मां उहो ई नवाब आया बुखे अम्मा उहो ई नवाब आया बुखे अम्मा पाले ताते जवान कयो पर छो हा हाणे ॻाल्हि दिमाग़ में विझी त तो मूंखे पाले ताते जवान छो कयो को थोरो कोन कयो तो मूंखे हा को भी थोरो कोन कई पुफी अम्मा तू मूंखे पाले ताते जवान सिर्फ इन लाइ कयो त जीअं तू मूंखे जवान करे मूंखे पंहिंजे पालण तातण जो मूंते हक़ जताए सघी ऐं पोइ हीअ मुंहिंजी सॼी मिल्कियत मूंखां पुरे वठी पुफी अम्मा वाह जी रांद खेॾी अथई पुफी अम्मा वाह जी रात पर इहो नवेसार पुफी अम्मा नवेसार इहो त नवाब खां के बाज़ी खटी नाहे ऐं न की तव्हां खटंदो इहा तव्हांजी भुल आहे पुफी अम्मा भुल आहे नवाब खां बाज़ी कंहिं बि नाहे खटी कंहिं बि नाहे खटी सदको वञाए मास्तर सदको वञाए कसम कूड़ जो जे सचो ॻाल्हायां त ज़बान सड़े तॾहिं त मां चवंदो हा मास्तर जॻह वठणी हुजे या खपाइणी छोकर परणाणी हुजे या छोकिरो बस वाधल वापारी खे चई वञी जंग सेरांदी करे सुम्ही पओ ओ मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे बाह सेरांदी करे वञी सुम्ही पओ जे हीअं कलाकनि में कमु न थिए त जेका चोर जी सज़ा सा वाधल जी वताए थो ॻोल्ही दो पैसा खयूं अलाए किथे थो वती लिखंदो बाबा पंहिंजा पैसा वठ त वाधल का ॿी वाट वठे गरीब माने ॾेई वियो छा पैसा हा हा इहे कुझु पैसा ॾेई वियो आहे बाक़ी पहिरीं तारीख़ तोखे समूरा पैसा मिलंदा पर मास्तर ॻाल्हि ॿुध बाबा मता चवी त माइट हूं मिट हूं खून हूं पैसा खणी चाहे त वरी चई सुभाणे ॿिए ॾींहुं टे ॾींहुं कुझु मोहलत ॾे पर मां हे ज़बान जो सचो मां ॻाल्हि कंदो आहियां खरीज खे दर न दरी पैसा रखंदो मां तिरीअ ते ओॾी महिल दर खे हणंदो मां तालो
पोइ न वठी जाए मुंहिंजो नालो। ठीकु आहे जीअं तो चयो अलाए। तीअं कंदासीं। पर पंहिंजा पैसा मास्तर गण त सही न, जे वधनि त वाधल खे वापसि कजाए, जे खुटनि त खेर आहे। थोरे भाउ से अची वियो बा, कहारी अची वियो बा। वाधो जी बा नवाब। त घणा पैसा आहिनि हिन में? अबा वाधल इन में पूरा 28 लख अथई। हाँ हाँ बिल्कुलु हूंदा, कीअं न हूंदा। अबा छो पर- त तो जहिड़ो बेईमान माण्हू। काखे चई बेईमान? मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त तो जहिड़ो ईमानदार माण्हू बेईमानी कीअं थो करे सघे? अबा नवाब वॾो शरारती आहे। अबा पंहिंजा पैसा गणे खणो। मास्तर अबा ॻाल्हि ॿुध, पैसा मां रखिया मां तुंहिंजी तरी ते, पोइ सुभाणे जॻह वठण अचां मुंहिंजो पुटु खसे हुई। पाण ॼाण पुट ई ॼाणाई। मां तव्हांखे अमानत ॾिनी छो जो मुंहिंजो मशहूरु आहे त बाबा जॻह वठणी हुजे या पाणी, छोकिरो परिणाणो हुजे या छोकिरी, वाधल वापारी खे चई वञी बाह सेरा थी करे सुम्ही पओ। जे हीअं कमु न थिए न त जेका चोर जी सज़ा सा वाधल जी। हाणे वञी थो या न? अबा मास्तर लॻे थो त हाणे हिते बीहण मुंहिंजी सिहत लाइ नुक़सानकार आहे। तो वारो छोकिरो आहे, कुझु मवाली हणी न विझे डंडो त वता न भंग छाणी। अरे हलो छॾ, तोखे चयमि न हल। हा हा बा हाज़िर हाज़िर हलो हलो तॾहिं त मां हल। छा चवंदो ई छा? कुझु बि न। छा चवंदो तॾहिं त मां चवंदो वाधू हीअं वाधू हूअं। मूंखे ॾे इहे पैसा। छा? हा तोखे ॾियां ही पैसा? छो? मां वाह। तो चयो आहे मूंखे ॾे इहे पैसा इज़त सां। न वा न, ही मुंहिंजो हक़ आहे, मां ई खणंदुसि बस। ॾिसां त तूं कीअं नथो ॾे। बस बाबा, जिते बीठो आहीं उतां हिकिड़ो कदम बि न सुरजाए, छो त मतां मां अॼु इहो विसारे विया त को तूं मुंहिंजो पीउ बि आहीं। मूं वरी कहिड़ियूं तूं मूंखे पॻियूं ॿधायूं? हा जेकॾहिं मूं तोखे पॻूं न आहिनि ॿधायूं त तो मुंहिंजे लाइ छा कयो आहे? छा कयो आहे तो मुंहिंजे लाइ? जंहिं महिल पैसा घुर त कोन्हनि, टको कोन्हे को, रुपयो कोन्हे को, हज़ारे दफ़ा चई 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 ज़बान में लिफो निकिरी पयूं त अबा शादी कराए त खुद तो जवाब। बाक़ी मूं ते कीअं थो इहो रोब ॼमाई? छा कयो आहे तो मुंहिंजे लाइ ॿुधाए? सही तो चए पुट, सही तो चए। मूं तुंहिंजे लाइ कुझु बि न आहे कयो, कुझु बि न आहे कयो तुंहिंजे लाइ। अरे तोखे हथ वठी हलणु सेखारियो, तोखे इन्हनि कुलनि ते चाढ़े ही जग जहान ॾेखारियो। तूं रुने मां रुनुसि। तूं सही तो चए पुट, तूं छा थो सम्झी? तूं छा थो सम्झी त तुंहिंजे लाइ मूंखे मोहबत कान्हे? तूं मूंखे प्यारो न आहे? मां तो चवां शुक्रिया, मूंखे ॾे पैसा। न बाबा, कुछ भी थी पाए इतना हिकु रुपयो बि कोन ॾींदुसि। मां तो चवां मूंखे ॾे पैसा, हिन में मंसूर जो मुस्तक़बिल समायल आहे। मंसूर जो मुस्तक़बिल समायल आहे हिननि पैसनि में। ऐं सॼी ज़िंदगी जेके मां ज़िल्लतूं सहंदो आयो आहियां, छा मां पढ़ियल कोन आहियां? छा मां तुंहिंजो पुटु कोन आहियां? छा मां हिन घर जो भाती न आहियां जो मुंहिंजे मुस्तक़बिल जी ॻाल्हि नथो करे?
मां चयो न भाउ हितां रुपयो बि कोन ॾींदो साए रुपयो बि कोन मां तो चाहे मूंखे ॾे पैसा परे थी अबा परे थी मूं चयो न बाबा त मुंहिंजो रस्तो छॾ परे थी न बाबा मूंखे ॾे पैसा परे थी बाबा मां तो चाहे मूंखे ॾे पैसा बाबा परे परे बाबा अदा बाबा मथे अधी ॾींहंनि जे लाइ औलाद खे पाले था ते वॾो कबो आहे अदा चओ सच था औलाद त कोड़े पी ऐं मां जो सहारो हूंदी आहे वो सहारो जॾहिं धिको ॾेई पट ते उछलाए अंदर कपिजी थो पवे थी अंदर कपिजी थो पवे अदा अलब साईं सान्हा ॾींदसि अलाह कंदो सिधे रस्ते ते अची वेंदो तव्हां हलो अंदर हलो अधी अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां जो अॼु मुंहिंजो ख्वाब हक़ीक़त थी वियो ऐं मुंहिंजो कयल भेण सां वाइदो बि पूरो थी वियो हा अदा तव्हांजा असां ते वॾा अहसान आहिनि अदा जेकॾहिं तव्हांजो सहारो मूंखे न हुजे हा त असां केॾांहुं वञूं हा मंसूर जे पीउ जी वफ़ात खां पोइ मां ॾाढी परेशान हुयमि मंसूर जे मुस्तक़बिल जे लाइ अदा तव्हां मूं बेवा जो एॾो त ख़्यालु रखियो आहे जो मां इहो अहसान ज़िंदगी भर नथी लाहे सघां मां त अलाह साईं खां इहा ई दुआ घुरंदसि त हर भेण खे तव्हां जहिड़ो भाउ ॾे अधी दुआ कर त नवाब खे अलाह समक ॾे हुनजो सूर मुंहिंजो अंदरि ॻारी थो वञे महीने खां घुमा अलाए कहिड़े हाल में हूंदो अलाए मानी खाधी बि हूंदई अलाए न अलाह कंदो जल्दी मोटी ईंदो नवाब ऐं तव्हां जे अची पेरनि ते किरंदो अदा तव्हां परेशान न थियो बस दुआ कर अधी दुआ कर बाबा आर्डर मिलण जी खुशी में तू मिठाई वठी अचिजांइ बाक़ी मंसूर तो कंजूस आ हा पुट ऐं ॿियो ही तव्हां जेको आहे न सामान सड़ो सभु ॿधे रखिजो शाम इहा जॻह ख़ाली करणी आहे मां ॿी मसवाड़ ते वठी छॾी आहे पुट अच मंसूर त हलो नवाब नवाब छा थियो नवाब बड़ा मंसूर है अदा नवाब बार खिचीअ में रत जी उल्टी पियो करे हेॾे त अचे ई न पियो भाउ चोरी वठी आयो आहियां छा थियो नवाब छा थियो पुट छा थियो बि न बा कुछ बि न थियो अब कुदरत वारे मूंखे तुंहिंजे बेफरमानी जी सज़ा ॾिनी आहे ऐं शराब जी संगत मूंखे हिन हाल ताईं पहुचाए छॾियो आहे नवाब तू हिम्मत न हार मामा जल्दी कर नवाब के अस्पताल खड़ी हलो पर तू ये कर ये पैसा खण ओसन साहब को ऑर्डर वठा मां हिन खे पाण अस्पताल खणाए थो वञा मामा नौकरी नवाब जी जिंदगी खां वधीक त न आहे न नौकरी त पोइ बि मिली वेंदियूं ही पैसा नवाब जे इलाज ते ख़र्च था कयूं मामा जल्दी कर मामा हिन खे अस्पताल खणी हलो अदा मंसूर सही चई रहियो आहे जेकॾहिं नवाब खे कुझु थी वियो त असांजी त दुनिया ई उजड़ी वेंदी
हल नवाब ना अब्बा हाणे दवा जी न पर दुआ जी जरूरत आहे अब्बा बाबा बाबा मां सॼी ज़िंदगी तुंहिंजी नाफ़रमानी कई आहे बाबा अॼु बस तो अथई मथे मालिक जो मूंखे माफ़ करे छॾ अब्बा मूंखे माफ़ करे छॾ मंसूर भा हाँ नवाब यार अलाए छो मां तुंहिंजी मोहबत खे न समझी सघियो मां हदस ऐं ग़लत ॻाल्हियुनि जो शिकार थी तोखां नफ़रत कंदो रहियुसि मुंहिंजा भाउ तूं मूंखे माफ़ कर दादा न नवाब न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का असां तोॾा नाराज़ न आहियूं असां तोॾा नाराज़ सोमो कॾहिं तोसां खिली न आहे ॻाल्हाए हमेशह तोखे झिड़कियो आहे मुंहिंजी भेण कॾहिं बि मूं तोसां प्यार न आहे कयो तूं बि मूंखां वॾी नाराज़ हूंदी अॼु मां तोखे हथ थो मूंखे माफ़ कर अदा मां केर थींदी आहियां तोखे माफ़ न करण वारी मुंहिंजा भाउ मां केर थींदी आहियां अबा मंसूर लगे तो त मूंखे पुफी माफ़ न कंदी अबा मूंखे पुफी माफ़ न कंदी तुंहिंजी भेण अबा तूं चईस त मूंखे माफ़ करे तुंहिंजी माउ मंसूर मां पुफी खे ॾाढा ॾुख ॾिना आहिनि पुफी अम्मा ही मुझे भेड़ अथई पुफी अम्मा मूंखे माफ़ कर मूंखे पुफी अम्मा अदा नवाब मां तोखे माफ़ कयो पुत्र मां तोखे माफ़ कयो माफ़ कई न पुफी हाँ जे माफ़ कयो अथई त अॼु मूंखे उहा नंढड़े लाइ वारी निंड कराए मूंखे मिठियूं लोलियूं ॾे पुफी अम्मा अॼु मां वरी तुंहिंजी छातीअ सां लॻी तुंहिंजे हंज में सुम्हण थो चाहियां अम्मा मूंखे पंहिंजे हंज में सुम्हा न पुफी अम्मा मूंखे अदा